नाज़रीन, सिंध अंदर निज ॻोठनि ते मबनी यूनियन काउंसिलनि जी जेतिरी अहमियत ऐं इफ़ादियत आहे, यकीन कयो ओतिरो ई उन्हनि खे हथ सां शुरुआत बणाए गैर आम बणायो वियो आहे। वेतर पीपल्स पार्टीअ जे मक़ामी इलाइक़नि ते बालादस्त भोतारनि हस्बे रिवायत शऊर इल्म ऐं फ़हम तोड़े मनसूबे साज़ी खां ख़ाली लकीर जा फ़क़ीर ऐं संदन जो अखियूं ॿूटे हर जाइज़ नाजाइज़ हुकुम मञींदड़ फ़र्दनि खे बहिराड़ीअ जे यूनियन काउंसिल ते मुसलत करे छॾियो वियो आहे। असां इन वक़्तु सिंध जे ज़िले शिकारपुर जी यूनियन काउंसिल जिंदोदिरो जी ऑफिस में मौजूदु आहियूं। हितां जो चेयरमैन कमारनि जी हिमायत सां मुंहिंजो क्लास फेलू ऐं ॻोठ सहता जो रहवासी अशरफ सहतो आहे, जॾहिं त वाइस चेयरमैन जमात इस्लामी सां लाॻापियल पीपी जो इतादी हाफ़िज़ मंसूर भुट्टो आहे, जॾहिं त सेक्रेटरी वरी ॻोठ तराईवासी नवीद कमारियो आहे। यूनियन काउंसिल में सेक्रेटरी समेत 11 मुलाज़िम आहिनि, जिन में 2 चौकीदार, 2 पटेवाला, 3 माली ऐं 3 क्लार्क शामिल आहिनि। यूसी ज़राए जे मुताबिक़ हेठें स्टाफ यानी चौकीदार, पटेवाले ऐं मालीअ जी माहाना पघार 42,000 आहे, जॾहिं त क्लार्क जी पघार 66,000 ऐं सेक्रेटरी जी पघार 63,000 आहे। मिलियल मालूमात मुताबिक़ चेयरमैन, वाइस चेयरमैन तोड़े मेंबरनि लाइ अञा ताईं काई बि पघार मुक़ररु नाहे, जो नोटिफिकेशन जारी न थी सघण सबबि हिन वक़्त ताईं चेयरमैन, वाइस चेयरमैन पघार खणण जी पोज़ीशन में न आहिनि। अहिड़ी तरह यूसीअ जी टोटल बजट 10 लख खां मथे आहे, जंहिंमां 5.5 लख पघारुनि ते ख़र्च थियो वञे, बाक़ी 4 लख बचनि था। उहे किथे ऐं कीअं ख़र्च थियनि था, अचो त चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन खां पुछूं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त असांखे जेका बजट इज़ाफ़ी मिली 5 लख रुपया प्लस 5 लख पहिरियां हुई 10 लख रुपया, ठीकु आहे न सही। पहिरियां त असां यूनियन काउंसिल जी पंहिंजी मीटिंग घुराईसीं, जेके असांजे वार्ड जा मेंबर हुया उन्हनि खे असां कॉल कईसीं। उहे असां हिकिड़ी तारीख़ रखीसीं, उन ते मीटिंग कईसीं। छो त जेका 10 लख रुपया बजट आई, असां पंहिंजे मेंबरनि साहिबनि खे ॿुधायोसीं, अदा हीअ बजट आई आहे, उन मां तक़रीबन 5.5 लख रुपया असांजी तनख़्वाह वञे थी पई। मुलाज़िम 11 मुलाज़िमनि, बाक़ी रहे थी 11 मुलाज़िमनि, ठीकु आहे दादा। उन्हनि बक़ाया पैसनि खे कहिड़े तरीक़े सां ख़र्चु कजे, कीअं कजे, हिकिड़ी एजेंडा असां रखीसीं। जेका असांजी एजेंडा हुई तक़रीबन किरासनि जी, दोस्तनि ऐं दरख़्वास्तूं बि ॾिनियूं त ॻोठनि में गंद किचिरो बि आहे, किरास या नालियुनि जी सफ़ाई बि थी वञे असांजे ॻोठनि में। तक़रीबन हूअं त 2 महीने थिए पई, एॾी बजट हुई कोन, ऐं असांजे कुझु ॻोठनि में मिटीअ जी ज़रूरत बि हुई। इहा एजेंडा इन्हनि ते असां मीटिंग रखीसीं ऐं मीटिंग रखीसीं, जेकी बि तमामु दोस्तनि फ़ैसिलो कयो त इहा कमु जेको बि तव्हां एजेंडा रखियो आहे सफ़ाईअ जो या किरासनि जो या मिटीअ जो, उहो तव्हां कयो। जींदे देरे में 2 किरास असां हणायासीं, ठीकु आहे सही। उन खां पोइ असां वियासीं माशिन में। माशिन में हिकिड़ो तमामु वॾो किरास हुयो, जंहिंजी तमामु घणी शिकायत हुई, उते असां किरास हणायासीं। उन खां पोइ असां वरी आयासीं फ़क़ीरपुर में, ठीकु आहे सही। फ़क़ीरपुर में बि तमामु घणी शिकायत हुई, 8 किरास असां फ़क़ीरपुर में आयासीं। वरी आयासीं असां पंहिंजे ॻोठ सहतनि में, ठीकु आहे। सहतनि में असां 2 किरास हणायासीं, जेका ज़रूरत तमामु घणी हुई। सफ़ाईअ जे लिहाज़ खां जेके दोस्तनि एजेंडा पेश कई त सफ़ाई सहतनि में बि थी वई, जींदे देरे में बि थी वई, तव्हांजे पवन पलीजन में बि थी वई, पवन भुटनि में थी वई, माशिन में थी वई, फ़क़ीरपुर में थी वई, जींदे देरे में थी वई, ठीकु आहे साईं। अलाह ताला नेकी ॾींदो। कुझु मिटीअ जी जेका ज़रूरत हुई सहतनि में हुई, कुझु असांजे ॻोठ में, कुझु असां ट्रालियूं उते लड़ायूंसीं। महिरबानी करे ॿुधायो त जेका तव्हां यूनियन काउंसिल में डेवलपमेंट जे हवाले सां जेका बजट ख़र्च कई आहे, उहा सफ़ाई सुथराई ते कई आहे, उहा किरासनि ते कई? किरासनि ते बिल्कुलु, कुझु मिटीअ ते। बाक़ी ॿिया शहर जे हवाले सां के प्लान बाक़ी जेके असांजा शहर रहनि था, जेकी ईंदड़ महीनो आहे, ठीकु आहे न साईं, जिते असां न पहुची सघिया आहियूं, वरी उन्हनि जो नंबर ईंदो, वरी उन्हनि खे खणंदासीं। जेका ज़रूरत उते हूंदी उहा असां उन्हनि जी पूरी कंदासीं। त कहिड़ियूं ज़रूरतूं तव्हां महसूसु कयो था ॻोठनि जे अंदरि? ॻोठनि जे हिसाब सां तक़रीबन कुझु दोस्त चवनि था, जीअं ताजे दिरो आहे उते बि किरासनि जी ज़रूरत आहे, ठीकु आहे साईं। कुझु दोस्त चवनि था सोलर लाइटियूं असांखे हणाए ॾियो। इनशाअल्लाह उन्हनि दोस्तनि जी दरख़्वास्तूं कुझु आयूं आहिनि, उहे बि पूरियूं कंदासीं इनशाअल्लाह। अशरदा माना जेको यूनियन काउंसिल में सिर्फ़ु माना जेको आहे सफ़ाई ॻोठनि में किरास त कमु न आहे। यूनियन काउंसिल में जी हिकिड़ी डिस्पेंसरी माना हुजणु घुरिजे, यूनियन काउंसिल जे अंदरि पार्क हुजणु घुरिजे, यूनियन काउंसिल जा माना खोड़ सारा जेके आहिनि उहे
डिमांड्स ऐं ज़रूरतूं आहिनि उहे किरास ऐं सफ़ाई साईं यूनियन काउंसिल जी जेका जेको आहे मॉडर्न विलेज माना विलेज ईअं ठाहींदो। तव्हां जेकी पार्किंग जी ॻाल्हि था कयो अहिड़ी यूनियन काउंसिल में ॾिसो बजट ई कान्हे साईं पार्किंग जी लख वधीक बजट आहे या अञा बजट 5 लखनि में पार्क कोन थी ठहे साईं जे हिते 50 लख हुजे को किरोड़ हुजे त को पार्क ठहे 5 लखनि में तव्हांखे हिकु ॾींहं में त कोन राजा त पार्क ठाहियो तव्हां हिते 4 सालनि जे लाइ आहियो प्रोपोज़ल तव्हां माना जेको आहे पंहिंजे टर्न ओवर जे लाइ इहो ई रखियो साईं हिकिड़ी शइ ॾिसो न 4 साल में असांजो ईअं तक़रीबन 14 महीना त गुज़री विया आहिनि 14 महीना त गुज़री विया आहिनि साईं असांजा इहे अशरफ साहब तव्हां कुझु करे सघो या न करे सघो उहा हिकिड़ी अलॻि शइ आहे तव्हांजे ज़हन में पंहिंजे यूनियन काउंसिल खे मॉडर्न बुनियादनि ते ॻोठनि खे जदीद बुनियादनि ते ठाहिण जे हवाले सां को पॉलिसी प्लान त हूंदो न में जेतिरे क़दुरु यूनियन काउंसिल जी ज़िमेवारी आहे न साईं असां पूरी मुकमिल कंदासीं ज़रूरु कंदासीं पोइ असांजे जेतिरी असांजी बजट आहे न साईं ख़्वाबु ख़्यालु इहो ई आहे त जेतिरी असांजी हैसियत आहे यूनियन काउंसिल जी ठीकु आहे न उहा हैसियत मुताबिक़ असां पंहिंजे यूनियन में सोलर लाइटियूं बि हणाईंदासीं अलाह तव्हांखे नेकी ॾींदे जेके नालनि जा टुकड़ा आहिनि भॻल उहे बि असां पंहिंजा ठाराईंदासीं अलाह तव्हांखे नेकी ॾींदो किरासिंग जेका आहे उहा बि हणाईंदासीं अलाह तव्हांखे नेकी ॾींदो मिटीअ जी ज़रूरत हूंदी उहा असां पंहिंजी मिटी बि विझराईंदासीं अलाह जी महिरबानी सां हाणे असांजे यूनियन काउंसिल में कम बि शुरू थींदा जो त डिस्ट्रिक्ट जे चेयरमैन साहिब कम बि ॾिना आहिनि डिस्ट्रिक्ट मेंबर खे उहे बि थींदा इंशाअल्लाह कम सुठा थींदा। हाँ नाज़रीन अवांखे ॿुधाईंदा हलूं त हिन यूनियन काउंसिल में जमात इस्लामी सां तालुक़ रखंदड़ जेको वाइस चेयरमैन आहे हाफ़िज़ मंसूर अहमद भुट्टो जेको मुंतख़ब थी आया आहिनि हिते वाइस चेयरमैन अचो त उनखां पुछूं त उहे हिन यूनियन काउंसिल खे जदीद बुनियादनि ते इस्तवार कराइण जे हवाले सां कहिड़ा ख़्वाब दिलि में रखनि था। महिरबानी करे ॿुधायो हिन वक़्तु ताईं यूनियन काउंसिल में अवां कहिड़ा एफर्ट्स कंदा बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम पहिरियों असांजी यूनियन काउंसिल जिंदोदर में जेको कमु असांजे हुयो माण्हुनि खे जेको रिलीफ उहो सर्टिफिकेटनि जे हवाले सां ॾाढी शिकायत हुई पहिरियां 400 300 500 ताईं बि जेकी फीस आहे उनजी वठंदा हुया हिन वक़्तु इहो रिलीफ ॾिनो आहे त 200 रुपया हर सर्टिफिकेट जी इहा फीस रखी आहे समूरनि सर्टिफिकेटनि जी फीस 200 रुपया आहे। उनखां अलावा जेके कम आहिनि यूनियन काउंसिल में असांजी भरपूर नमूने इहा आहे त हर ॻोठ में लाइटिंग जी जेकी आहे सोलर लाइटियूं ॻोठ में राति जो चोरी चकारी बि आहे इन हवाले सां ॻोठनि में लाइटिंग जो इंशाअल्लाह बहितर निज़ाम बढ़ाईंदासीं जीअं रोशनी थिए। हिन वक़्तु सफ़ाई जी मुहिम हले थी किरास ऐं सफ़ाई जेकी आहे असांखे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिन ई महीने में इहा बजट शुरू थी आहे 14 महीननि में हा उहो पघारनि में जेके मुलाज़िम रखियल आहिनि उन्हनि जी मद में वञे पई बाक़ी 14 महीना बजट का बि वधियल न हुई हिन महीने में इहा शुरूआत थी आहे इंशाअल्लाह उमेदु आहे त हर महीने का न का एक्टिविटी हूंदी। सोलर लाइटिंग जो आहे ऐं जाथे जाथे ॻोठनि में सफ़ाई जी ॻोठनि खे टारगेट कबो जाथे जाथे ज़रूरत हूंदी उन मेन पॉइंटियूं जाथे उन्हनि जी सर्वे कबी उनखां पोइ अलावा जेके मेंबर आहिनि चेयरमैन साहब आहे उन सां मशवरे में तय करे ज़रूरु हे पहिरियों महीनो आहे बाक़ी ईंदड़ महीने में टाइम न लॻंदो इंशाअल्लाह अल्लाह में उमेदु आहे। ॿियनि यूसियुनि में ऐं असांजी यूनियन काउंसिल में तव्हां ॾिसी सघो था ऐं जाइज़ो बि वठो त किथे कमु कीअं हले थो ॿियनि यूसियुनि में फीस जो जेको वाधारो आहे उहो बि तव्हां ॾिसो न थिए थो इंशा ॿियनि ॻोठनि में बि थिए थो फ़कीरपुर में तव्हां ॾिसो उते बि सफ़ाई जी बि हले थी ऐं किरास बि लॻायल आहिनि असांजे ॻोठ खां वधीक उते किरास लॻा आहिनि। अलावा त हाणे जेके ॻोठनि जी जेकी ज़रूरत हूंदी कुझु माण्हू बि सुजाॻ थींदा उन हवाले सां कमु कबा।